माला माल, धरती माला माल, धरती माला माल, धरती माला माल। जे तो में आ हिम्मत मनाइण जी, आ दुनिया सॼीअ खे हराइण जी। जोश खपे, जनून खपे, जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती माला माल, धरती माला माल, धरती माला माल, धरती माला माल। जनरेटर बिया, फ्रीजर बिया, गिफ्ट हैम्पर बिया, माइक्रो ओवन बिया, एयर कंडीशन बिया, वॉशिंग मशीन बिया, जोड़ा भी हिन, रोक रकम बिया। इजहत असांजो अॻिते सदा, को मंज़िल माणींदासीं हरदम सदा। इजहत असांजो अॻिते सदा, को मंज़िल माणींदासीं हरदम सदा। जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती माला माल, धरती माला माल। धरती माला माल में मां सभिनी खे हैदर कादरी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। रोज़ा कीअं था हलनि? सुठा था हलनि? सही जा रहे हैं सबके रोज़े? माशाअल्लाह। तव्हां एॾो सुठे अंदाज़ में वेठा आहियो, एॾो प्यारे अंदाज़ में तव्हां इस्तक़बाल कयो था, त हिकु दफ़ो ज़ोरदार पंहिंजो पाण लाइ ताड़ी वॼायो। सेगमेंट्स काफ़ी घणा आहिनि। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स पारां ई बहितरीन हिकु सवालनि जवाबनि वारो सेगमेंट शुरू कंदासीं। जल्दी जल्दी में जेको मूंखे सवालनि जा जवाब ॾींदो उनखे गिफ्ट मिलंदो GFS बिल्डर्स जो। अवां जो IQ ख़बर पवंदो तव्हां केतिरा माशाअल्लाह होशियार बि आहियो। सवाल नंबर पहिरियों आहे, सूमरनि जे हुकूमती दौर में सिंध जी कहिड़ी लोक दास्तान मशहूर थी? सवाल है, सूमरों के हुकूमती दौर में सिंध की कौन सी लोक दास्तान मशहूर थी? जब सूमरों की हुकूमतें थी, यहाँ पे हुकूमत थी, केर केर ॿुधाईंदो सूमरनि जे हुकूमती दौर में कहिड़ी लोक दास्तान मशहूर हुई? माइक खणी वञ मथे। छो असांजी अदी खे त अचे ई कोन थो सवाल। ही इंफॉर्मेटिव सेगमेंट आहे। अवां खे बि सवाल जे जवाब ख़बर पवे त तव्हांजे लाइ बि इंफॉर्मेशन हूंदी। वरी सवाल रिपीट थो कयां, पोइ तव्हां खां जवाब पुछां थो, सूमरनि जे हुकूमती दौर में सिंध जी कहिड़ी लोक दास्तान मशहूर हुई? जवाब ॿुधायो। उमर मारवी। उमर मारवी जवाब दुरुस्त आहे। GFS बिल्डर्स जो हिनखे गिफ्ट ॾियो। कराची जो इलाइक़ो नाज़माबाद कंहिंजे नाले पुठियां आबाद थियल आहे? कराची का इलाका नाज़माबाद किसके नाम से जाना जाता है? कराची में रहते हो तव्हां, सभु कराची में रहंदा आहियो न? हिन ते खे माइक ॾियो। नाज़िम जोकियो। यार एॾा होशियार माण्हू बेचनि था न असां वटि। जवाब ग़लत आहे। कराची जो इलाइक़ो नाज़माबाद कंहिंजे नाले पुठियां आबाद थियल आहे। हिन ते खे माइक ॾियो। शाबाश। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे ताउन सां ही सेगमेंट कयां पियो। सैयद नाज़मुद्दीन। सैयद नाज़मुद्दीन। जवाब दुरुस्त आहे। ख्वाजा नाज़मुद्दीन। तव्हां सैयद नाज़मुद्दीन जो, पर ख्वाजा नाज़मुद्दीन जे नाले सां मशहूर आहे। पाकिस्तान जो ॿियो गवर्नर जनरल भी रही चुका आहिनि। GFS जो गिफ्ट हैम्पर असांजे हिन भाउ खे ॾिनो वञे। सवाल आहे, जिना अस्पताल कराची जो मुकम्मल सरकारी नालो छा आहे? सब कराची के लोग हैं। आसान सवाल पूछ रहा हूं। हिन भेण के माइक ॾियो।
जिन्ना अस्पताल कराची जो मुकम्मल, जिन्ना अस्पताल कराची का मुकम्मल सरकारी नाम क्या है? मुकम्मल, ये तो हम बोल देते हैं जिन्ना अस्पताल खड़ोस बाबा, जिन्ना हॉस्पिटल ले जाओ उसको, लेकिन मुकम्मल नाम क्या है सरकारी जिन्ना हॉस्पिटल का? नो गूगल, नो गूगल, अधी के मना कर गूगल थी करे इन उन अधी के दे शाबाश, मथे 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 सही जगह थी बैठिया, जल्दी जल्दी, कोई भी गूगल न कदो, खबरदार मुझे छोकरा बिठा जगह कोई मोबाइल कर दो ना, स्टॉप। सिंध गवर्नमेंट जिन्ना हॉस्पिटल। जवाब गलत आए, केर बुधाई दो, जल्दी जल्दी। जीएफएस बिल्डर से तावन साही मां सेगमेंट पेश कयां पियो सवाल जवाब, ऐं मुझो सवाल आहे जिन्ना अस्पताल कराची जो मुकम्मल सरकारी नालो छा आहे? मथे रे माइक अधे गिरे। जिना जीपीएमसी जिना पोस्ट ग्रैंड हॉस्पिटल। जिन्ना पोस्ट ग्रेजुएशन हॉस्पिटल। जवाब दुरुस्त है। बहुत आसान सवाल पूछ रहा हूं, मैंने कहा चेक करूं आईक्यू। आने सफा 16 सिंपल सवाल तो पूछा, हैदराबाद ऐं कराची जे विच में केतिरो मुफ़ासिलो आहे? कितना डिस्टेंस है हैदराबाद और कराची के बीच में? 19-20 हो जाए कोई मसला नहीं, जवाब दुरुस्त मञींदासीं। अधी के माइक ॾियो हिनखे। जेकॾहिं 20-19 थी वञे किलोमीटर हेॾे होॾे थिए थो। 2 घंटे 2 घंटे। मुझी भेण, किलोमीटर कितने, मुफासला कितना है, किलोमीटर कितना है? वो पता नहीं। पता नहीं? जेने माइक दो उहो इया कोई भी रड़ करे न बुधाए, जे वट माइक दो उहो बुधाईंदो। हेठ जेकॾहिं मां फर्स्ट लेडीज इन अधी के मौके ॾियो, उन खां पोइ तव्हां ॾिजो अचां। शाबाश, जल्दी जल्दी। हैदराबाद ऐं कराची जे विच में केतिरा किलोमीटर? 65 किलोमीटर। ये भला नूरियाबाद का हिसाब लगायो जाए ना अधी मथे दे असांजे कंहिं बि दोस्त भाउ खे माइक ॾे। 199 किलोमीटर। 199 किलोमीटर। हेॾे अची न थे केॾे, इन थे केॾे, जल्दी जल्दी। हाँ 163। 20-19 हुजे त बि ठीकु आहे न। साईं केॾे? बिलू बिलू कपिड़े खे 200 किलोमीटर। यार क्या छा थी वियो आहे तव्हांखे? आ जाओ, जल्दी जवाब चाहिए। 145 हैदराबाद है जी। 155 148 148 48 जवाब दुरुस्त है। 150 किलोमीटर लगभग है। 150 किलोमीटर पर 1 किलोमीटर 2 किलोमीटर हेॾे होॾे थींदा, को मसलो न, पर को दोस्त 200 पुछे, को 199, को 165। तमाम जबरदस्त। जीएफएस बिल्डर से तरफा ही सेगमेंट पेश थियो। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक्त है, मूंसां गॾी रहिजो। हिक ही एनर्जी और आवाज में नारो लगंदो, धरती मालामाल। मालामाल धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल। जितों में हिम्मत मनाइण जी, दुनिया सॼी खे हराइण जी। जोश खपे, जनून खपे। हिकु दफ़ो ॿीहर मां सभिनी खे भली कार धरती मालामाल में सवालनि जवाबनि खां पोइ असां मुख़्तलिफ़ सेगमेंट्स ते ईंदासीं ऐं चील उड़ी भी थींदो। हाँ हाँ बच्चे बैठे हैं, मैं देख रहा हूँ। अच्छा, एक बच्चा दूर से ही बोल रहा है, कब होगा? ऐसे बोल रहा है, बीच बीच वाला। अभी होगा, थोड़ी देर में होगा। और साइकिल रेस कंपटीशन भी होगा। साइकिल रेस कंपटीशन भी होगा।
धरती मालामाल में असां सां तावन कयो आहे वीनस प्लास्ट बिल्ड अ नेशन जापान ग्रीन सिटी पाकिस्तान की पहली माहौल दोस्त स्कीम स्टेट लाइफ इंश्योरेंस हैप्पी लाइफ विथ स्टेट लाइफ फॉर मी नॉन गैस बॉडी स्प्रे मलका मसाले कुछ नया पकाओ वाइटल टी वाइटल पियो जिंदगी जियो GFS बिल्डर्स बनाए ख्वाबों को हकीकत लता ब्यूटी क्रीम चेहरों को मिले बेहतरीन गिलू टैंग बनाए बेहतरीन मुस्तकबिल रोजाना नूर मेमुन हालाई खादमे सकाफत माशाल्लाह इन्हनि बेहतरीन रेस्पॉन्स सां इन्हनि जो बेहतरीन सहकार आहे मां चाहींदुसि त जिन एॾो ख़ूबसूरत सहकार कयो आहे एॾो धरती मालामाल जो सेठ सॼो आहे अवां सभु हिननि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो माशाल्लाह हेठि असांजूं अधियूं ख़वातीन औरतूं वेठियूं आहिनि मथे असांजा भाउर मर्द वेठा आहिनि अहिड़ी कहिड़ी असांजी अधी आहे हिते जेका पंहिंजे मुड़ुस सां तमामु घणो प्यार कंदी आहे उहा हथु मथे करे अपने हस्बैंड पे फिदा होती हो जान कुर्बान करती हो माशाल्लाह हिकु ॿ टे असांजूं अधियूं हेॾा हथु मथे कयो आहे हिकिड़ी असांजी अधी हेॾा मथे कयो आहे ठीकु आहे तव्हां कंदा आहियो पंहिंजी घरवारी ते जान फिदा ॾिस हेॾे केॾा हथ खॼिया आहिनि कहिड़ी अधी हुई आप आ जाओ तव्हां अचो हा तव्हां अचो ऐं हेॾा फेस स्केचिस सेगमेंट में अव्हांखे घुराईंदो फेस स्केचिस तव्हांखे पंहिंजी घरवारी जी तस्वीर ठाहिणी पवंदी पेंटिंग जे ज़रिए पहिरियां हेॾा असां हिकिड़ो अधो चूज़ करे वठूं कहिड़ो दोस्त सिर्फ़ु हीअ हथु मथे थो करे जंहिंखे पेंटिंग बि सुठी ईंदी हुजे तव्हां अचो साईं अचो आपके हस्बैंड इनके हस्बैंड आ जाए और आप अपनी वाइफ को बुलाएं यहां पे आ जाएं आप साईं तां भी हो जे फेस स्केचिंग सेगमेंट आहे जंहिंमें अव्हांखे असांजी जेका अधी आहे उनखे हिते वेहणो आहे ठीकु आहे ऐं असांजो जेको भाउ आहे उहो वेहंदो हिते ठीकु आहे आम्हूं साम्हूं तव्हां वेहंदव ऐं तव्हां पंहिंजी घरवारी जी पेंटिंग कंदव तव्हांजे अंदरि में तव्हांजी घरवारी जेतिरी ख़ूबसूरत आहे उहा ख़ूबसूरती हिन पेंटिंग में ॾेखारणी आहे ठीकु आहे माइक खणी अच शाबाश GFS जे तावन सां ही सेगमेंट असां पेश कयूं पिया GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे तावन सां ही सेगमेंट मां पेश कयां पियो अली डिनो जुमानी अली डिनो जुमानी भाउ घणा साल थिया आहिनि शादीअ खे 10 साल थी आहिनि 10 साल थिया आहिनि शादी खे माशाअल्लाह हिननि 10 सालनि में तव्हांखे केतिरा ॿार थिया आहिनि 3 ॿार थिया आहिनि ऐं तव्हां प्यार में पंहिंजी वाइफ खे छा सॾींदा आहियो जानी जानू जी जानू जानू सॾींदो आहे पंहिंजी वाइफ खे जानू और अच्छा इनकी बच्ची रो रही है अच्छा तो हाँ ओए तव्हां खणी चोस जे कॾहिं हा ठीकु आहे वठो माइक ते तव्हांखे छा कोठींदो आहे पंहिंजो मुड़ुस छा कोठींदो आहे तव्हांखे प्यार में छा चवंदो आहे इहो ई ठीकु आहे त जल्दी तव्हां हेॾां अचो सभ खां पहिरियां शाबाश तव्हां अधी हेॾां वियो कितना अर्सा हुआ शादी को सिंधी आहियो हा घणो टाइम थियो आहे 14 साल थिया आहिनि शादी खे इन्हनि 14 साल में जहिड़ा घणा थिया आहिनि
झेड़ा न थिया न थिया आहिनि जहिड़ा? बर्दाश्त था कयूं मना। बर्दाश्त, अच्छा 14 साल हुए शादी को, बर्दाश्त कर रहे हैं एक दूसरे को, माशाल्लाह। इनकी बर्दाश्त को शाबाश है। हकीकत है वाकई बर्दाश्त करण जहिड़ा है। ठीकु आहे। प्यार में छा चवंदा आहिनि तव्हांखे? हाँ माइक ते ॻाल्हायो। बस नालो वठंदा आहिनि। नालो छा आहे तव्हांजो? इरम। इरम? इरम नालो आहे। अच्छा गुस्से में होते हैं फिर भी इरम बोलते हैं? हाँ अगर ये गुस्से में होते हैं फिर भी इरम, वो भी इरम इरम चवंदा आहिनि? न बस पोइ माना हेॾे चवंदा आहिनि माना हेॾे माना हे कमु करे हे कर। अच्छा अगर अच्छा चेती त जॾहिं गुस्से में हूंदो आहे न पोइ इरम न चवंदा, पोइ चवंदा हेॾे। अच्छा हेॾे बोलते हेॾे, ओके। और जॾहिं तव्हां गुस्से में हूंदा आहियो पोइ तव्हां छा चवंदा आहियो? मां त ॻाल्हाईंदी न आहियां। अच्छा गुस्से में तव्हां गुस्से में ॻाल्हाईंदी न आहियसि। ठीकु आहे माशाल्लाह। तव्हां बि अचो, अचो तव्हां वेहो होॾां। न तव्हां साईं तव्हां ठाहींदव, हे तव्हां ठाहींदव। जल्दी 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 जल्दी। मोबाइल फोन किसको चाहिए? वाह वाह। पहले 2 खवातीन चाहिए मुझे, वो क्रिकेट खेलेगी। क्रिकेट केड़ी केड़ी अदी के खेलने इंडिया है? क्रिकेट वीनस प्लास्ट जे तरफा ही सेगमेंट कंदुस जिनके मोबाइल मिलंदी। वीनस प्लास्ट क्रिकेट कंहिंखे कंहिंखे ईंदी आहे। आप तव्हां अचो, तव्हां अचो। ॿियो केरु ईंदो? ॿियो केरु ईंदो? तव्हां अचो, तव्हां अचो, जल्दी जल्दी अचो, शाबाश। वीनस प्लास्ट जे तरफा ही सेगमेंट कयूं पिया। जेका असांजी अदी खटंदी हिन जो कॉम्पिटिशन आहे पंहिंजो पाण में। अॼु बॉल जेके आहिनि उहे 4 हूंदा। 4 बॉल तव्हां खेॾंदव, 4 बॉल तव्हां खेॾंदव। बेट अचो हेॾा। टॉस अगर कंहिं वटि सिक्को आहे, सिक्का है किसी के पास? भाई जल्दी 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 जल्दी। माइक 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 माइक। तव्हां हीअं बीहो, स्ट्रेट खड़ी हो जाए। शाबाश। नाम क्या है? इकरा। इकरा। आपका नाम क्या है? अंदलीब। अंदलीब। अनदिलीप जी। अनदिलीप ऐं इकरा जो पाण में मुक़ाबलो आहे। ॾिसूं था पहिरियों टॉस थींदी, टॉस खां पोइ बैटिंग कंहिंजे हिसे में थी अचे, बॉलिंग कंहिंजे हिसे में थी अचे। छा खपे? चांद या चांद? आपको चांद? चांद। बैटिंग तव्हां कंदव, बॉलिंग तव्हां कंदव। जल्दी जल्दी 4 बॉल आए। अगर आपने बॉल को टच किया और नीचे बॉल गई, टच करने से 2 स्कोर होगा। और बॉल को टच किया, बॉल ऊपर गई तो ये होगा छक्का। जल्दी जल्दी ना दे। वीनस प्लास्ट से तरफाई फाइट विधि लगे। 6। ये डेड बॉल थी, ये बॉल नहीं थी मेरी बहन। ये आप ऐसे फेंक रही हैं, ये आपने कम से कम ये ऐसे, ठीक है, यहां तक। ओके, हिक बॉल जो है असांजी ने अधी छक्को हुयो आहे। 1 बॉल 6 रन। 4। आखिरी लास्ट। 6, 12, 12, 2, 14, 14 और 4, 18 रन। इतना स्कोर कर दिया इस बहन ने। 18 स्कोर। तालियों तो बजाओ यार। आ जाएं।
और सुने, एक मिनट, आप क्रिकेट भी खेलो, इनको भी देखो, लगे हुए हैं माशाल्लाह। 10 साल 14 साल का तजुर्बा हो रहा है, माशाल्लाह माशाल्लाह। गुड 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 गुड, रेडी, ओके, बॉल डाउन, ओके, 2 रन, वाइड, 2 रन हुए। वाइड बॉल, ओके ओके, लास्ट बॉल, लास्ट बॉल, लास्ट बॉल, लाइन पे चलाएं, ओके। बहुत सारे वाइड बॉल दिए आपने, लेकिन फिर भी आ जाएं आप। वीनस प्लास जे तरफां ही क्रिकेट सेगमेंट थियो जंहिंमें असां जी हिन अधी विन कयो आहे ऐं हिननि ॾे वञे थो वीनस प्लास जो ज़बरदस्त मोबाइल गिफ्ट। ऐं असांजी नदी खे मिलन मसाला जो गिफ्ट ॾियो, मलका फूड जो गिफ्ट ॾियो असांजी नदी खे, मलका फूड जो। शाबाश शाबाश शाबाश। मेरी बेटी की यमीन हो जाए, मैं आपके लिए मिठाई लेके आई। अच्छा अच्छा, माशाल्लाह, ठीक है, जबरदस्त जबरदस्त। हाणे ईंदासीं असां, माशाल्लाह, 10 साल पुरानी मोहब्बत और 14 साल पुराना प्यार। माशाल्लाह, प्यार में ये जानू कहते हैं अपनी बीवी को। 10 सालन खां पंहिंजी घरवारी खे जानू थो चए। असां जूं औरतूं वीचारियूं पंहिंजे मुड़ुस ते पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे छॾींदियूं आहिनि। जेको कुझु बि आहे मुंहिंजो मुड़ुस आहे। ऐं असांजा जेके ही वीचारा मुड़ुस आहिनि उहे पंहिंजी ज़ाल खे चवंदा त जानू आहिनि, तस्वीर जानूअ जी इहे ठाहींदा आहिनि। जानू ये देखें आप भाई, बात है कि देखें, जानू किसी का भी हो उसके लिए तालियां होनी चाहिए। के असांजी हीअ अधी केॾी ख़ूबसूरत आहे, बसि असांजे हिन अधे या ध्यान लाइ काथे तस्वीर इहे ठाही अथई। ऐं माशाल्लाह 14 साल हुए न शादी के, 14 साल, हा हा, हे आ 14 सालन जो तजुर्बो। ये तो शुक्र करो 14 साल हुए, अगर 1 साल होता और ये तस्वीर बनाते फिर पता नहीं क्या बनाते। ये आपने देखी, ही तां जी तस्वीर ठाही आहे न। हिकिड़ो मिंट, मुंहिंजी भेण मुड़ुस ते ध्यानु ॾे न, या ध्यानु ॿिए हंधि अथई। माइक ॾे असांजी नदी खे, माइक ॾे। शाबाश। तव्हांखे ॾिस, तव्हां खां 14 सालनि खां तव्हां सां केॾी मोहबत अथसि। ॾाढी मोहबत, एतिरी तस्वीर अहिड़ी ठाही अथई, पोइ तस्वीर हीअ ठाही अथई। पोइ इहो लॻे त मोहबत न आहे। हाणे मुक़ाबलो थींदो, तव्हांजूं ताड़ियूं ॿुधे, आपकी क्लैपिंग बताएंगी सबसे अच्छी पेंटिंग किसने की है, इनाम का हकदार कौन है। वीनस प्लास जी मोबाइल भी दी उन्हें। छा हीअ तस्वीर बहितर आहे? ओके, या ये तस्वीर बेहतर है? ये क्या ठाई? काश मेरे पास टाइम होता और मैं इनकी बीवी को बोलता कि इनकी तस्वीर बनाए, और टाइम भी नहीं लगता क्योंकि इनके बाल भी नहीं है, ऐसे ही बना देती। जबरदस्त। वीनस प्लास तरफा
बेहतरीन मोबाइल गिफ्ट असांजे दोस्त ने असांजी नदी ॾे शाबाश। ऐं मलकापुर जो गिफ्ट हैम्पर असांजे भाउ खे ॾियो। अवां सभिनी खे मुंहिंजी कोशिश आहे त हर सेगमेंट में पार्टिसिपेट करायां। नंढा ॿार बि आहिनि, उन्हनि जो बि असां सेगमेंट्स कंदासीं। इन धरती मालामाल में असां सां तावन कयो आहे टैंक वारनि। टैंक ठाहे बेहतरीन मुस्तक़बिल रोज़ानो। टैंक में विटामिन बी ऐं सी हूंदा आहिनि जेके क़ुवत मुदाफ़ियत वधाइण लाइ तमामु घणो ज़रूरी आहिनि। रमज़ान जो महीनो असां लाइ इंतहाई अहम आहे। इन दौरान असांखे पंहिंजे घर वारनि सां गॾोगॾु पंहिंजे पाड़ेसीरनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। त अचो हिन साल टैंक रमज़ान सां गॾिजी उन्हनि ख़ुशियुनि खे विरायूं ऐं ॿियनि लाइ भलाई जो ज़रियो बणिजूं। साइकिल कंपटीशन में कौन हिस्सा लेगा बच्चा? वीनस प्लस जे तरफा उनखे साइकिल मिलंदी जेको बि ॿार पर प्रॉपर तरीके से साइकिल हलानी है। साइकिल चलानी है ऐसे पैरों से साइकिल चलानी है। वीनस प्लस जे तरफा तव्हांखे साइकिल गिफ्ट मिलंदी जेकॾहिं तव्हां प्रॉपर तरीके से साइकिल हलाई त। पर बीहो जस्ट वेट असगर। और कौन आएगा? आ जाओ नीचे और ऊपर वाले बच्चे शाबाश आ जाओ। जल्दी जल्दी इन बच्चों को बुलाओ डीजे वालों को। लगाओ साइकिल शाबाश। शाबाश शाबाश। एक गिफ्ट करनिया फॉर्मियो गिफ्ट करनिया शाबाश। फॉर्मियो गिफ्ट करनिया दे दो इस बच्ची को शाबाश। आ जाओ। हाँ ऐसा हीरो चाहिए शाबाश। वाह वाह आ जाओ बैठ जाओ साइकिल पे। वीनस प्लास की तरफा ही ऐसा बेहतरीन सेगमेंट क्योंकि वीनस प्लास्ट पाइप लाइन कंपनी है जेका बेहतरीन पाइप ठाहींदी आहे। अवां कॉलोनीज़ में जेको भी पाइप ॾिसंदा यूज़ थींदो आहे काफ़ी किथे किथे टुटल पाइप हूंदा आहिनि, रस्ते में गप थी वेंदी आहे। पर वीनस प्लास जो जेको पाइप आहे उहो तमामु मज़बूत ऐं बहितरीनु आहे। ऐं स्पेशली असांजे धरती मालामाल में वीनस प्लास जे तरफ़ां बाइकूं हूंदियूं आहिनि, साइकिलूं हूंदियूं आहिनि। इन बच्चों के लिए वीनस प्लास साइकिल देता है, बाइक देता है। वीनस प्लास के लिए जोरदार तालियां हो जाएं। शाबाश। अभी आप सबने साइकिल चलानी है। जमीन पे कौन सा वाला? वो वाला, ये वाला जीती थी तो तू जीता हुआ है भाई। आ जाओ शाबाश। आ जाओ ब्लू शर्ट शाबाश। जल्दी आ जाओ शाबाश 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 शाबाश। ये वो जो सामने अंकल खड़े वहां तक आपका हदफ है, वहां पे जाना है, फिर मेरी तरफ वापस आना है और साइकिल चलाते चलाते जाना है। ठीक है? अगर बीच में साइकिल रुक रही है फिर भी चलानी है, पैरों से ऐसे नहीं करना है। तब स्टार्ट करना दे। 1 2 3 गो। रेडी जल्दी। एक कंफ्यूजन थोड़ी सी नाइंसाफी हो रही है कि कुछ बच्चे वहां से घूमे और कुछ यहां से घूमे, जो मैंने महसूस किया। वंस अगेन करें।
अब बच्चा बात सुनो, शाबाश। मैं आपको एक मर्तबा समझा दूं कि किसी के साथ नाइंसाफी ना हो। यहां तक, यहां आप सब ऐसा करें, यहां पे जैसे पहुंचे यहां से आपने घूमना है, अंकल के पीछे से नहीं, ठीक है? शाबाश। वरी स्टार्ट करना दे। 1 2। अच्छा, बे 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 रेडी 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 रेडी। ओके 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 ओके, सही ॻाल्हि कई। तव्हां सभु हे जो अंकल बीठो आहे हुते पहुची हुनजे पोयां न आहे वञिणो, हुनजे अॻियां ई तव्हां घुमी अचिणो आहे, ठीकु आहे? अॻियां घुमी अचे, मूं जी तरफ़ ईंदो, जेको ईंदो उहो खटंदो। 1 2 3 गो। शाबाश। यार इस हिन जी जेका ड्रेसिंग आहे हे त पाण ई हीरो लॻो पियो आहे। ऐं छा त स्टाइल सां साइकिल हलाईंदो आयो आहे। तव्हांजो आहे? अच्छा, माइक दे, माइक माइक। शाबाश। तव्हां बीहो सही, तव्हां बीहो, अचे थो हेॾे। क्या नाम है? नालो छा आहे? सिप्तेन। सिप्तेन नालो आहे। सिप्तेन घर में भी साइकिल हलाईंदो आहे? हाँ घर में भी साइकिल हलाईंदो आहे? हाँ हाँ। कैसा कढायो आहे? पप्पा सां? हाँ। पप्पा किथे आहे? तव्हां आहियोसि? यार वाह जो छोकिरो आहे। अच्छा, माशाल्लाह। हेॾा अचो, वियो। अब जाओगे, ठीक है? आपकी तरफ आएगा ये, जैसे आपकी तरफ आए इसका इस्तकबाल होना चाहिए तालियों से, ताकि इसे पता चले ये जीता है। शाबाश। अब जीत गया और क्या चाहिए? साइकिल तो दे दी, गिफ्ट भी दे दो, आया है दोबारा तो। फॉर मी योर गिफ्ट। शाबाश। तू जोई भत्तू घाटो, तू जोई भत्तू घाटो, माहिणो तू ही ॾाढो। तू जोई भत्तू घाटो, माहिणो तू ही ॾाढो। कर माफ़ हाणे हलिया साईं ख़ैर कयूं, सजण साईं नेकीअ जे कम में छा जे लाइ देर कयूं। तू जोई भत्तू घाटो। कमर्शियल ब्रेक जो वक्त है, ब्रेक का मोटी तो चाह एक ही आवाज में धरती मालामाल। जितो में मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल। जनून खपे, जोश खपे। वेलकम बैक। धरती मालामाल में सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदुसि। ऐं मथे जेके सॼा दोस्त भाउर वेठा आहिनि उहे काफ़ी टाइम खां ईअं उॿाण खां थी विया आहिनि। हाणे तव्हां ॾे अचूं पिया। बॉलिंग सेगमेंट आहे। केरु केरु हिसो वठंदो? एनएक्स होम अप्लायंस जे तावन सां असां उहो सेगमेंट पेश कंदासीं। हींअर ही तव्हांखे कुझु गुॾियूं नज़र ईंदियूं। हिते अचो, शाबाश। ऐं ॿ बॉल तव्हांखे ॾिबा। जेकॾहिं तव्हां ही ॿिनि बॉलनि जे अंदरि सभु केरे विया त एनएक्स होम अप्लायंस जो तव्हांखे स्पेशल गिफ्ट ॾिनो वेंदो। ॾिसूं था त कहिड़ो भाउ आहे जेको हिन वक़्तु अचणु चाहे थो। ठीकु आहे, तव्हां अचो भाउ। हा अचो। ऐं हिकिड़ो मिंट साईं, तव्हां बि अचो। शाबाश। हा भाईजान, तव्हां बि अचो। आप भी आ जाओ। 4 माण्हू खपनि, वरी ॿियनि खे घुरायां थो। शाबाश। अरे माशाल्लाह बाबा, हे गिफ्ट आहे। रुगो गिफ्ट ॾींदो न आहियां, गिफ्ट वठंदो बि आहियां। ठीकु आहे, शाबाश।
माशाल्लाह माशाल्लाह हिराज मलकापुर जा गिफ्ट है सजी ने मुन्नन के शाबाश एकड़ो बे भी ने के दे उनके भी दे शाबाश 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 ओडा जो तमा ओरे बियो हां एक जाओ ही तां जो इते मार्क है ठीक है बॉल दे दो चाय पैकेट ही तहां खे करे ॾेखारे बस समझी तो विया हूंदो ठीक है हल्का नहीं लेना हाँ शाबाश ठीक है हाँ बाबा तेजाब सिंधी हिक धक में ही केरे विदा जल्दी जल्दी शाबाश इतां पियो गुड ही ब बॉल हूंदा तव्हांखे बस चांस आहिनि मां त ॾिसो हिकिड़े ई चांस में केरिया सभु ॿियो बि तव्हांखे मिलंदो ठीकु आहे जेकॾहिं तव्हां ही केरे था वञो त एनेक्स होम अप्लायंस जे तरफ़ां तव्हां हिकिड़ो गिफ्ट ॾिनो वेंदो शाबाश शाबाश जल्दी जी साईं शाबाश तव्हां अचो तव्हां विनर आहियो साईं तव्हां हेॾां बीहो ओके साईं जबरदस्त माइक खणी अच किथां जा आहियो भाउ सर लांडी जा लांडी जा आहियो जी, जी। माशाल्लाह लांडी जा नालो छा आहे तव्हांजो गुलाम मुर्तज़ा चांडियो गुलाम मुर्तज़ा चांडियो पहिरें धक में ई तव्हां विन कयो आहे ऐं माशाल्लाह एनेक्स होम अप्लायंस जो ही वॉल क्लॉक तव्हांखे गिफ्ट ॾिनो वेंदो ऐं हिन सां गॾोगॾु तव्हां लता ऐं 4B जा बि ॿ गिफ्ट ॾिनो भाउ खे ज़ोरदार ताड़ी थी वञे हिन जे लाइ ऐं मलका जा गिफ्ट हैम्पर असांजे हिन भाइरनि खे बि ॾियो शाबाश मलका जा गिफ्ट हैम्पर शाबाश पियो और खटो में केरु हिसो वठंदो असांजी कहिड़ी भेण वठंदी पियो और खटो खाओ ऐं खटो में त तव्हां वठंदा रहिया आहियो हिसा पर हाणे ख़बर पवंदी पियो और खटो टैंक तावन सां ही सेगमेंट पेश कयूं पिया ठीकु आहे असांजी अदियूं आहिनि टैंक वारे जे तावन सां ही सेगमेंट कयूं पिया पियो ऐं खटो कुझु गिलास तव्हांजे अॻियां ही टैंक जा पिया हूंदा तव्हांखे पीअणा आहिनि जेको बि जल्दी पी वेंदो उनखे स्पेशल गिफ्ट ॾींदासीं असां टैंक जे तावन सां टैंक ठाहे बहितर मुस्तक़बिल रोज़ानो टैंक में विटामिन B ऐं C हूंदा आहिनि जेके क़ुवत मुदाफ़ियत वधाइण लाइ तमामु घणो ज़रूरी आहिनि रमज़ान जो महीनो असां लाइ इंतिहाई अहम आहे उन दौरान असांखे पंहिंजे घर वारनि सां गॾोगॾु पंहिंजे पाड़ेसीरनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे त अचो हिन साल टैंक रमज़ान सां गॾिजी उन्हनि ख़ुशियुनि खे विरायूं ऐं ॿियनि लाइ भलाई जो ज़रियो बणिजूं फ्रूट चाट विथ टैंक शाही मैंगो डिज़र्ट
गोला गंडा विथ टैंग, ऑरेंज चिकन टैंग, टैंग फ्रूट सलाद, पाइन एप्पल केक विथ टैंग, टैंग पाइन एप्पल। पांचों आप आ जाओ, आप आ जाओ। हाँ ठीक है, तमाचो अदी, तमाचो। ट्रे 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 अदी 3 चाहिए। मैं आपको बुला रहा हूं म्यूजिकल चेयर में सबसे पहले इसको बुलाऊंगा। अब आ गई 3, शाबाश। ॿ गिलास अव्हां जे साम्हूं टैंक जा पिया आहिनि ऐं जल्दी जल्दी में तव्हांखे इहे पीअणा आहिनि। जेको बि सभ खां पहिरियां ऐं फास्ट ठाहे वेंदो उहो। हाँ उर्दू आप तो समझ तो गई है ना कि आपको 2 गिलास पीने हैं। हाँ बेफिक्र हो जाएं आप। ठीक है तो स्टार्ट करना हिन वक्त। स्टार्ट क्या हूं, शुरू करें। थोड़ी एनर्जी दिखाओ तो बहुत जोरदार ताड़ी हो जाती। सेगमेंट शुरू था यस एक एनर्जेटिक आवाज धरती ना मजो ना आयो। कुछ गिफ्ट्स खड़िया, गिफ्ट दूंगा फिर बोलेंगे, ऐसे नहीं कुछ दूंगा फिर बोलेंगे आप। कुछ ब्याह भी खड़िया चुरा हल्का जा गिफ्ट्स खड़िया को जल्दी जल्दी ये ले आओ, जल्दी ले आओ, ले आओ जल्दी जल्दी ले आओ। तू उठ ये वहां पे दो, यहां से देना शुरू करो। हिनन के देता वहां जल्दी 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 जल्दी। कुछ मथे खड़ी मंज कुछ जल्दी ऊपर जाए। नेल्सन पेंट जा गिफ्ट कुछ मथे भी दो। लता ब्यूटी क्रीम जा गिफ्ट भी कुछ मथे दो जल्दी जल्दी। एक तो बहुत ताड़ी हो जाए जोरदार। ऊपर जाओ मथे खड़ी वञ। मलका नेल्सन पेंट और लता ब्यूटी क्रीम जा कुछ गिफ्ट दो जी। उर्दू में बात करते हैं अभी, ठीक है। शाबाश। ओके ओके बस अच वापस अच। तो पोइ स्टार्ट कंदा से टैंक जे तावन सां असां ही सेगमेंट कयूं पिया पियो ऐं खटो। स्टार्ट कंदा से 1 2 3 गो। 1 2 3 4 5। माइक खड़िया, आपने तो कुछ गिनने ही नहीं दिया मुझे। मैंने 1 2 शुरू किया, 1 2 3 में दोनों गिलास गायब। कल से भाई इसको हार्ड करना है। इस गेम को बहुत आसान है। खाने पीने के मामले में कराची वाले नहीं जीत सकते, हार सकते। अच्छा गुड नेम क्या है आपका? मेरा नाम वर्दा खान। बोल रही है कि खाने पीने वाले मामले में कराची वाले किसी पीछे हट नहीं दे। आप कराची वाले हो, मैं क्या सूडान से आया हूं? मैं भी कराची वाला हूं, लेकिन ये भी कराची वाली, आप भी कराची वाली हो, सब कराची वाला। शाबाश। असाजी ने अदी के स्पेशल मोबाइल गिफ्ट दियो ऐं टैंक जा असाजी ने अदी के गिफ्ट दियो। शाबाश। जल्दी जल्दी ऐं असाजी ने अदी के हिनन के भी टैंक जा गिफ्ट हैम्पर दियो। जल्दी जल्दी इंदासे। चीलुड़ी और कौवा उड़ा, तोता उड़ा और मैना उड़ी। चीलुड़ी और कौवा उड़ा, तोता उड़ा और मैना उड़ी। डर लगता है कहीं भैंस ना उड़े, भैंस उड़ी तो फिर मुश्किल पड़ी। चील उड़ी और कौवा उड़ा, तोता उड़ा और मैना उड़ी। वीरस प्लास जे तरफां ही सेगमेंट पेश कयो वञे पियो चील उड़ी कौवा उड़ा। तमाम थोड़ा ॿार खपनि जेके असां चील उड़ी और कौवा उड़ा,
तोता उड़ा और मैना उड़ी, चील उड़ी और कौआ उड़ा, तोता उड़ा और मैना उड़ी। बच्चा आप आ जाओ, शाबाश। मैं जिसको बुलाऊंगा वो आएगा, ठीक है, वरना फिर आप लोग कंट्रोल नहीं हो पाते मुझसे। शाबाश, तमाचो, शाबाश। हाँ आप आ जाओ, आप आ जाओ। अच्छा, जो बच्चा नहीं, अगर जबरदस्ती कोई आएगा तो फिर ये गेम बंद कर दूंगा। अच्छा बच्चा जो सबसे पहले खामोश होकर बैठ जाएगा उसको गिफ्ट दूंगा पहले, जो अपनी निशस्त पे बैठेगा। तव्हां पंहिंजी पंहिंजी जान ते वेही रहो। शाबाश, शाबाश, जबरदस्त, सुठा ॿार ई कंदा आहिनि त कंहिं जो बि ख़ासि करे वॾनि जो चवणु वठंदा आहिनि। शाबाश। अब जिसको मैं बुलाऊंगा वो आएगा, आराम आराम से। शाबाश। हाँ बेटा आ जाओ आप, शाबाश। तव्हां अचो, अचो अचो अचो। हाँ अचो, तव्हां बि अचो, आ जाओ आ जाओ। बेटी आप आ जाओ, शाबाश। धरती माला माल, द ग्रेट शो हैदर भाई जिंदाबाद। जोरदार ताड़ियों ने मुन्नी जलाए। नेल्सन पेट जो गिफ्ट असांजी ने मुन्नी के सिर्फ इन ॻाल्हि ते त हिननि असांजे लाइ हिकिड़ो सुठो चार्ट लिखी आयूं आहिनि। ज़बरदस्त, शाबाश। हाणे खेॾंदासीं असां चील उड़ी कौआ उड़ा। कांव उड़ियो ऐं झिरकी उड़ी, ठीकु आहे। सिंधी सभिनि खे सम्झ में ईंदी आहे? नहीं आती? कांव उड़ियो, झिरकी उड़ी नहीं, चील उड़ी। ओके, आ जाओ पोजीशन पे आ जाओ, शाबाश, आ जाओ। ओके, अच्छा अवां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त थोरो ख़ामोशी ऐं इत्मीनान सां तव्हां हिननि ॿारनि खे ॾिसो, ॿुधो, ताकि हिननि जी हौसला अफ़ज़ाई भी थींदी। ठीक है, शाबाश। जल्दी जल्दी इंदासे। पहले वार्म अप करूंगा आपको, आराम आराम से। ओके, उसके बाद फास्ट फास्ट आएंगे। अपनी पोजीशन पे आओ, पोजीशन, ये उंगली यहां पे रखनी है सबने। ओके ओके, शाबाश। चील उड़ी, कौआ उड़ा, तोता उड़ा, कुत्ता उड़ा, मेरी जिंदगी गुजर गई, मैंने आज तक कुत्ते को उड़ते नहीं देखा। तूने कब देखा? शाबाश। ठीक है, अभी तो ये मैं स्लो स्लो आ रहा था, फिर भी आप लोग आउट हो रहे हो, तो फास्ट में क्या होगा? सही है। चील उड़ी, गुड, कौआ उड़ा, तोता उड़ा, गधा उड़ा, दोनों कार्नर वाले, ये दोनों, ये भी। इसने गधे को उड़ाया। अब आएंगे फास्ट, शाबाश। चिड़िया उड़ी, जहाज उड़ा, जहाज नहीं उड़ता? उड़ता है तो फिर क्यों नहीं ऊपर कर रही आप उंगली? शाबाश। चील उड़ी, कौआ उड़ा, तोता उड़ा, जहाज उड़ा, भैंस उड़ी। भैंस उड़ी पे नहीं, भैंस उड़ी। बैठो, बैठे आप, बैठे। रेडी? कुत्ता उड़ा, आ जाए, शाबाश। रेडी? साथ साथ में रहना। हैदर भाई उड़ा, इसने हिन ज़रे करे उड़ायो मूंखे, पर मां बची हुम। तोता उड़ा, ऊपर करना है। तोता अगर पिंजरे से गया तो वो गया ऊपर, ठीक है, शाबाश। चील उड़ी, कौआ उड़ा, तोता उड़ा, भैंस उड़ी, तोता उड़ा, चील उड़ी, चिड़िया उड़ी, कबूतर उड़ा, मैं उड़ा।
1 मिनट में थोड़ी एनर्जी ले आऊं। भाई आप लोग तालियां बजाओगे तो मुझ में एनर्जी आ जाएगी। चीलुड़ी और कौवा उड़ा, तोता उड़ा और मैना उड़ी। चील उड़ी और कौवा उड़ा, तोता उड़ा और मैना उड़ी। क्या? चील उड़ी, कौवा उड़ा, तोता उड़ा, गधा उड़ा। मैं खुद ही आउट हो गया। चले मैं निकल गया। ओके शाबाश। जहाज उड़ा। अब अगर लेट किसी भी चीज को उड़ाओगे तो फिर वो भी आउट हो जाएगा। ओके कबूतर उड़ा, शाहीन उड़ा। चलो शाहीन का पता नहीं आप लोगों को। शाहीन को क्या बोलेंगे? चील का हस्बैंड। चील का हस्बैंड होगा ना? हाँ चील का हस्बैंड उड़ा, चील उड़ी, तोता उड़ा, कबूतर उड़ा। और क्या क्या उड़ता है यार? इन्होंने के गिफ्ट नहीं जान चल रहे हैं। हाँ? नहीं लेकिन कंपटीशन तो है ना। वीनस प्लस की साइकिल होगी। अब जल्दी जल्दी जो भी आएगा जल्दी जल्दी करेंगे। शाबाश। अब फास्ट फास्ट आएगा। ओके फास्ट फास्ट आएंगे ये क्योंकि कंपटीशन हार्ड है। कुत्ता उड़ा। वीनस प्लस की साइकिल एनर्जी के दी थी। जोरदार ताली बजाने जलाए। शाबाश। आई फॉर मी या गिफ्ट हैम्पर असां जी नबीना दिन के दियो। शाबाश। एक यहां पे बैठी है, आई बी जगह मुनी वगा भाई। जोरदार तालियां हो जाए इसके लिए। मोबाइल किसको चाहिए अभी? आप आ जाएं। और एक वो पहले खातून जिसको मैंने, आप थी ना, आप भी आ जाएं। शाबाश। म्यूजिकल चेयर में केर केर सो दो। मोबाइल गिफ्ट दी तो मुनके जेका आती म्यूजिकल चेयर विन कर दी। वीनस प्लस जे तरफाही सेगमेंट पेश कयो वजे पियो। मोबाइल गिफ्ट न दी उनके जेको भी म्यूजिकल चेयर विन कर दो। अच्छा मैं जिसको बुलाऊं वो आ जाए क्योंकि आप सब मेरे लिए काबिल एहतराम है, सब बराबर है मेरे लिए। लेकिन यहाँ पे कुछ ही खवातीन को बुलाया जा सकता है, इसलिए मैं जिसको चूज करूं। और मेरी ये कोशिश है तमाम सभिनी के पार्टिसिपेट कराया। ओके ताकि का भी रह ना वजे। अच्छा जेका आप तो बच्चा लेके आइए, तो यहाँ तो आप किसी को बच्चा दे दें। बेटा आप आ जाओ। आप ग्रीन ग्रीन दुपट्टा। आप भी आ जाओ। वाइट वाइट दुपट्टा। आप दोनों आ जाएं। शाबाश। 1 2 3 4 5 5 कुर्सियूं आहिनि ऐं कुझु मां वधीक कुर्सियुनि खां अदिन खे मौक़ो ॾियां थो ताकि ही सभु वीचारियूं चाहिनि थियूं त हिन सेगमेंट में असां अचूं, पर हिननि खे मौक़ो ॾियूं था। पहले तो मैं आपको कुछ इंस्ट्रक्शंस तव्हांखे ॾियणियूं आहिनि। कुर्सी को हाथ नहीं लगाना और किसी को धक्का नहीं देना। न कुर्सी के हथ लगाना न कंहिंखे धिको ॾियणो आहे। कुर्सी खां थोरो परते, डोंट टच द चेयर प्लीज, ताकि फेयर खेॾणो आहे। खटण हाराइण क़िस्मत आहे। त पोइ स्टार्ट कंदासीं। जेका विन कंदी अदी उनखे असां मोबाइल गिफ्ट ॾींदासीं वीनस प्लस जे तरफ़ां। 1 2 3 स्टार्ट। जल्दी जल्दी, डोंट टच द चेयर। अच्छा ये बैठ चुकी है।
ये यहाँ पे बैठ चुकी हैं। अब आ जाएं। अच्छा आप स्लो स्लो चल रही हैं, आ जाएं अभी। नहीं दोबारा नहीं होगा, आप तो बैठ चुकी हैं। अच्छा आप जब यहाँ पे कोई भी रुकेगी ना उसको हम आउट कर देंगे। अगर कोई रुकी, जहां पर कुर्सी ब्लॉक है वहां पे आप रुक जाती है, जहां पे कुर्सी ओपन है वहां पे रुक जाती है, जहां पे ब्लॉक है वहां पे आप चलती हैं, ठीक है। तो कोई भी बीहंदो कोन ताके स्ट्रेट हलणो आए, बस कंटिन्यूअसली हलणो आए, स्टॉप नहीं करना। जब म्यूजिक स्टॉप होगा आपके नसीब में कुर्सी है तो आप बैठ जाओ। शाबाश। 1 2 3 4 4 कुर्सियूं 5 सां जूं वधियूं आहिनि। वीनस पिलास जे तरफ़ां ही असां सेगमेंट कयूं पिया। जेका आदि असांजी ही सेगमेंट खटंदी उनखे वीनस पिलास जे तरफ़ां मोबाइल गिफ्ट ॾिनी वेंदी। त पोइ स्टार्ट कयूं था। 1 2 3 शुरू। ये बैठ चुकी हैं। जल्दी जल्दी ना दे। 1 2 3 गो। ये बैठ चुकी है। ये बैठ चुकी है। आ जाए। शाबाश। 2 कुर्सियूं ऐं 3 सां वधियूं आहिनि। मुक़ाबिलो सख़्तु आहे। वीनस पिलास जे तरफ़ां ही सेगमेंट पेश कयो वञे पियो। जेका आदि खटंदी हुनखे वीनस पिलास जो मोबाइल गिफ्ट ॾिनो वेंदो। त पोइ स्टार्ट कयूं था। 1 2 3 गो। टच नहीं करे, इसको हाथ नहीं लगा कोई भी। बैठ चुकी। ये बैठी है। चलो दोबारा करते, थोड़ा बराबर बैठिए। एक मरतबा दोबारा करते। शाबाश, आ जाओ। 1 2 3 गो। आ जाओ। शाबाश। एक कुर्सी आहे, 2 असांजूं ही नंढड़ियूं अदियूं आहिनि। मुक़ाबिलो सख़्तु आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त कॉम्पिटिशन थिए पियो। मुंहिंजो वार्डरोब मां जेको यूज़ कंदो आहियां, एजेंट्स आसिफ हारून जो मां वार्डरोब यूज़ कंदो आहियां। आख़िरी सेगमेंट में मूंखे यादि रहियो ऐं मां तव्हां खां पुछो, जेकॾहिं कंहिं मूंखे इहो ॿुधायो त उनजे लाइ अलॻि तव्हांखे गिफ्ट ॾींदुसि। एजेंट्स आसिफ हारून। ओके, हिकु कुर्सी आहे, 2 असांजूं वधियूं आहिनि। वीनस पिलास जे तरफ़ां ही सेगमेंट पेश कयो वञे पियो। जेको खटंदो उनखे मोबाइल गिफ्ट ॾिनी वेंदी। 1 2 3 गो। कुर्सी का परे जोश तक करते हैं। शाबाश। माइक। हीअ अदरी मुख़्तलिफ़ हादसनि मां बचंदी रही। हर दफ़े कंहिं न कंहिं सां गॾु वेही पई रहे। नेठ हादसा बर्दाश्त करे ॾिसी ऐं हिन वक़्तु ही विन कयो आहे। वीनस पिलास ऐं नेल्सन जा ही कुछ गिफ्ट्स। लता ब्यूटी क्रीम, नेल्सन पेंट्स ऐं वीनस पिलास तरफां ही मोबाइल गिफ्ट आहे। जोरदार तालियूं थी वञनि। नाम क्या है? सवेरा नाम है। माशाल्लाह सवेरा, मुबारक हो जीत। कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। शाबाश। ओके,
अञा भी गिफ्ट्स आहिनि जेके तव्हांखे मां ॾींदुसि, पर शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु आहे। एनर्जेटिक आवाज़ में हिकु ई आवाज़, धरती मालामाल। जितों में आ हिम्मत मनाए मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल। जितों में आ हिम्मत मनाइण जी, आ दुनिया सॼी खे हराइण जी। जोश खपे, जनून खपे। धरती मालामाल में अवांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार ऐं ही कुझु दोस्त काफ़ी टाइम खां वीचारा गिफ्ट्स खणी आया आहिनि। टाइम जी किलत जे करे उन्हनि खे मौक़ो न ॾेई सघियासीं। जल्दी जल्दी टाइम तमामु थोरो आहे। थैंक यू सो मच। लफ़्ज़ न आहिनि अवां जे हिन प्यार जे लाइ। तव्हां क़ाबिल एतिराम आहियो मुंहिंजे लाइ। तव्हां अचो अचो बाचो अचो। थैंक यू सो मच भाउ। थैंक यू अनवर साईं। माइक खणी अचो जल्दी जल्दी में। ऐं थैंक यू। हेॾां अचो। नंढड़े छा कयो आहे? अच्छा अमीर हसन अमीर हसन ऐं अनवर साईं। माशाल्लाह। असां बि चवंदा खाइजे त खाराइजे न त असुली न खाइजे। जेकॾहिं हिननि दोस्तनि असांखे तोहफ़ो ॾिनो आहे त नूर मेमण हालाई जा असां बि उन्हनि खे अजरक गिफ्ट ॾींदासीं। नूर मेमण हालाई जेको ख़ादमी सकाफ़त आहिनि, माशाल्लाह हुननि जो एतिरो सुठो कंट्रीब्यूशन रहियो आहे जो हू पंहिंजे हथ सां कुझु अहिड़ियूं शयूं, अहिड़ी महिनत भरियूं। ही अजरक टोपी उन्हनि जो एतिरो मशहूरु आहे। नूर मेमण हालाई साहिबु जेके हाला जा आहिनि, सो उन्हनि जो गिफ्ट मुंहिंजे लाइ ईअं सम्झो वॾी हैसियत रखंदो आहे। नूर मेमण हालाई जेको सकाफ़त ऐं ख़ादमी सकाफ़त सॾिबा आहिनि, उन्हनि जो गिफ्ट मां ॾींदुसि तव्हांखे। थैंक यू सो मच भाउ। ऐं फोरमी जो ऐं मलका जो गिफ्ट खणी अचो हिकिड़ो। हिफ़ज़ छा आहे माना? हिफ़ज़ कयो आहे। अच्छा माशाल्लाह। अच्छा इस भाई का एक छोटा बच्चा है, उसने कुरान हिफ्ज़ किया है, तो ये बहुत बड़ा एजाज़ है। बहुत बड़े एजाज़ की बात है। इस बच्चे के लिए ज़ोरदार तालियां हो जाए। ये रो रहा है? वो आने नहीं दे रहा था। अच्छा आने नहीं दे रहा था। यार इनखे त नथा अचनि ॾियो। क़ुरान शरीफ़ हिननि हिफ्ज़ कयो आहे। रमज़ान जो ही भलारो महीनो आहे ऐं हिन ॿार क़ुरान हिफ्ज़ कयो आहे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हिकिड़ो कमु कयो, क़ुरान शरीफ़ हिन हिफ्ज़ कयो आहे। एॾो वॾो हिकिड़ो कमाल आहे। साइकिल शाबाश। साइकिल न पंहिंजे मुन्ने खे ॾींदासीं। वीनस विलास जी तरफ़ां साइकिल ॾींदासीं असां हिननि खे। शाबाश माशाल्लाह। ऐं मां चाहींदुसि ही तव्हां ॾे अचे त हिनखे बाक़ाइदे ताड़ियुनि सां हिन जो इस्तक़बाल कयो ताकी हिनखे लॻे त हिन तमामु वॾो कारनामो कयो आहे। तमामु ज़बरदस्त। ओके बाबा शाबाश। थैंक यू थैंक यू। हिकु मोबाइल मां मर्दनि खे ॾियणु चाहियां थो, पंहिंजे दोस्तनि खे भाइरनि खे, ऐं ॿी हिकिड़ी मोबाइल मां पंहिंजे अदियुनि खे ॾियणु चाहियां थो। जल्दी जल्दी में टाइम तमामु थोरो आहे। शोकिया सिंगर में कहिड़ी कहिड़ी अदी सो वठंदी। जल्दी जल्दी असां वटि टाइम तमामु घटि आहे। जंहिंजो सुठो आवाज़ु आहे ऐं सम्झे थी त उहा जेकॾहिं चाहींदी हिन में पार्टिसिपेट करणु त उहा विन करे सघे थी। आप आ जाए। जंहिं अॻु में हिसो न वरितो हुजे आप आ जाए। तव्हां अचो, तव्हां बि अचो। शौकिया सिंगर सेगमेंट में आप आ जाए। आप आ जाए। आप जल्दी जल्दी जाओगे। टाइम तमाम थोड़ा है। टांग हटो। जी
जी जैसे कि टाइम हमारे पास बहुत कम है, आपने थोड़ा थोड़ा सा गाना गाना है, जो भी आप गाना चाहती हो, सिर्फ वॉइस आपकी चेक होगी। ख़बर पइजी वेंदी त इन्हनि में केरु आहे जेको वधीक सुठो सिंग करे सघे थो, कहिड़ी असांजी अदी आहे जंहिंजो आवाज़ बहितर आहे। वीनस प्लास जो तरफ़ां उन्हनि खे हिकिड़ो ज़बरदस्त मोबाइल गिफ्ट थींदो। शाबाश, जल्दी जी तव्हां अचो अदी, पंहिंजो नालो ॿुधाए करे ऐं तव्हां पंहिंजी परफॉर्मेंस शुरू कयो। शाबाश। मुंहिंजो नालो फरहाना आहे। फराह नालो आहे तव्हांजो, ठीकु आहे, छा ॿुधाईंदव? शमन अली मीरन। जी। ये हसी जिंदगी में गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ये हसी जिंदगी में गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर। थैंक यू। माशाल्लाह सुर में हुई है असांजी अदी। तव्हां अचो। वालेकुम अस्सलाम, नालो छा आहे तव्हांजो? महनाज। महनाज, छा ॿुधाईंदव? कौमी तराना। क़ौमी तरानो ॿुधाईंदी, ठीकु आहे अदी। नहीं कौमी तराना मिली मिली नगमा सुनाए। ऐसी ज़मीं और आसमां इनके सिवा जाना कहाँ बढ़ती रहे। ये रोशनी चलता रहे, ये कारवां दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जा जा ओके, पाकिस्तान। जबरदस्त। ऐसी ज़मीं और आसमां इनके सिवा जाना कहाँ, दिल दिल पाकिस्तान। जी अदी, तव्हांजो नालो छा आहे? तबस्सुम, छा ॿुधाईंदव तव्हां? मां वारो गानो। जी। माँ ओ माँ प्यारी माँ, मेरी माँ, तेरे सिवा मेरा कोई नहीं। मेरी माँ ओ माँ, मेरी माँ ओ माँ। शाबाश 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 शाबाश। कोशिश सुठी हुई अदी जी। मां हिकु तमामु वॾो रिश्तो आहे, उन रिश्ते जो तमामु वॾो एहतराम आहे, पर अञा थोरो जेकॾहिं सुर में हुजा हुआ त ॾाढो मज़ो अची वञे हा। शाबाश। जी अदी, नालो छा आहे तव्हांजो? रेहाना नालो आहे। रेहाना। अहमद मुगल, जी। किथां जा आहियो? असां ठटे जा आहियूं, हिते कराची में था रहूं। कराची में रहंदा आहियो, ठटे जा आहियो ऐं रेहाना नालो आहे। अदी रेहाना, छा था ॿुधायो? मुक़ाबिलो सख़्तु अथव। अहमद मुगल। अहमद मुगल जो गानो ॿुधायो। जी। रहे सदा सिंधुअ जी गोली, माड़ुअड़नि जी मिठड़ी ॿोली। रहे सदा सिंधुअ जी गोली, माड़ुअड़नि जी मिठड़ी ॿोली। गली गली ऐं दर दर गूंजन सिंध अमड़ जा नारा नारा। जिए सिंध वारा, जिए सिंध टोपी अजरक वारा। जिए सिंध वारा, जिए सिंध टोपी अजरक वारा। जिए माशाअल्लाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, तमाम जबरदस्त। जी अदी जी, इंट्रोड्यूस योरसेल्फ प्लीज। फौजिया। फौजिया नालो आहे तव्हांजो, माशाअल्लाह। ऐं तव्हां छा ॿुधाईंदव? मुक़ाबिलो सख़्तु आहे। कौमी मिली नगमा। मिली नगमा, जी मिली नगमा असांजी अदी ॿुधाईंदी। ये वतन तुम्हारा है, तुम हो पास बाइस के। ये चमन तुम्हारा है, तुम हो नग़्मा ख़ाइस के। ये ज़मीं मुक़द्दस है, माँ के प्यार की सूरत। इस चमन में तुम सब हो, बरगुबार की सूरत। देखना भुलाना मत, दौलते यकीन लोगों। ये वतन अमानत है और तुम अमीर लोगों। ओके, ये वतन जबरदस्त। ये वतन हमारा है। आ जाए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम नाम क्या है आपका? रवीदा। रवीदा रवीदा। जी रवीदा, बहुत कंपटीशन हार्ड हो गया है, जी। तो जीतना चाहेंगी आप भी जरूर। जी बिल्कुल। तो क्या सुनाएंगे अभी आप? कुन फयकुन। कुन फयकुन। जी।
कुन फयकुन कुन फयकुन 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 वो जो मुझ में समाया वो जो तुझ में समाया बोला वही वही माया कुन फयकुन कुन फयकुन 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 जी जबरदस्त पंहिंजे नाले सां गॾु गॾु पंहिंजी परफॉर्मेंस तव्हां ॿुधाईंदा मरियम मरियम जी। मरियम छा था ॿुधायो ये वतन तुम्हारा है ये वतन तुम्हारा है हमारा नहीं है हमारा भी है आपका भी है सबका ओके है ये वतन हम सबका है ओके ये वतन तुम्हारा है तुम हो पास बाइस के ये चमन तुम्हारा है तुम हो नगमहाइस के इस चमन के फूलों पर रंगो अब तुमसे है इस ज़मीं का हर ज़रा आफ़ताब तुमसे है ये फ़ज़ा तुम्हारी है बहरोबर तुम्हारे हैं कहकर शाद ये जादे रह गुज़र तुम्हारे माशाल्लाह। ये वतन तुम्हारा है तुम हो पास बाइस के माशाल्लाह 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 आप यहाँ पे मौजूद हैं यहाँ पे आ जाए हितां ही स्टार्ट करना से आपकी तालियां बजाएंगी भाई इधर तो आ थोड़ा मुझे भी देख लिया कर और उधर मत जाया कर बच्चे डर जाते हैं तव्हां जूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं त हिननि मां कंहिं सुठो ॻायो आहे ऐं अॼु वाकई कॉम्पिटिशन ॾाढो सुठो थिए पियो कुझु अदिन ॾाढो ख़ूबसूरत ॻायो आहे सो आपकी तालियां बताएंगी हिन भेण जे लाइ तव्हांजी ताड़ियूं छा थी चवनि आ जाए आप ऐं हिन धीअ जे लाइ तव्हांजी ताड़ियूं तव्हां हेॾां अचो और इनके लिए आ जाओ बच्चा ऐं हिन असांजी अदिड़ी जे लाइ ठीकु आहे तव्हां बि हेॾां अचो हिननि जे लाइ तव्हांजी ताड़ियूं छा थी चवनि ऐं हिननि जे लाइ और इनके लिए फैसलो अवां ई करे छॾियो आहे जज अवां ई आयो मेजॉरिटी इज़ अथॉरिटी तव्हांखे ई ताक़त आहे बाबा तव्हां जंहिंखे चूज़ कयो जंहिंखे सिलेक्ट कयो जंहिंखे इलेक्ट कयो जंहिंखे ड्रायो जंहिंखे चाढ़ियो इट्स अप टू यू इन जे करे वीनस प्लस जी जेका मोबाइल गिफ्ट आहे उहो असांजो हिन नतीजे थो वञे जंहिंजे लाइ तव्हां ज़ोरदार तालियूं वॼाइणियूं आहे ऐं असांजी हिन नदियुनि खे फॉर मी मलका जा कुछ गिफ्ट सैंपल ॾियो आप गिफ्ट सैंपल ले आप सबने भी अच्छा गाया मुकाबला सख्त था ऐसा नहीं माशाल्लाह शौकिया सिंगर में तव्हां वकेर करी दो अचो अचो सही तव्हां बि अचो हाँ टोपियार सही तव्हां बि अचो अच्छा जिसको मैं बुलाऊं प्लीज आप नहीं आप टोपियार भाई को जी जी सही अचो तव्हां बि ब्लू ब्लू शर्ट जल्दी जल्दी टोपियार सही येलो शर्ट आप भी आ जाओ ब्लू शर्ट हाँ
आप आओ, आ जाओ। हट तू भी आ जा। जल्दी 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 जल्दी, शाबाश। आ जाओ, अचो हितां अचो, हितां अचो, हेॾां बीहो, अचो। छा था ॿुधायासीं, टाइम तमामु थोरो आहे, थोरो थोरो ॻाइणो आहे। जल्दी जल्दी अचो, जल्दी जल्दी अचो। वठी हर हर जन्म वर बो, वठी हर हर जन्म वर बो, मिठा मेहराण में मिलबो, ख़त्म ऊंदा थी वेंदी, ख़त्म ऊंदा थी वेंदी, चिटीअ चांडाण में मिलबो, वठी हर हर जन्म माशाल्लाह साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मंसूर साईं, मुक़ाबिलो आहे अॼु शौक़िया सिंगर में। तव्हां जेकॾहिं खटो था त तव्हांखे वीनस प्लास ॾिए थो बहितरीन मोबाइल गिफ्ट। छा था ॿुधायो तव्हां? गाना जी। दिल हो गया है तेरा दीवाना, अब कोई जचता नहीं, नादान है समझता नहीं, बिन तेरे रहता नहीं। दिल हो गया है तेरा दीवाना, झोंका नहीं हूँ जो छूकर गुजर जाऊंगा। जबरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। हे ॾाढो ख़ूबसूरत गानो आहे ऐं दिल हो गया है तेरा दीवाना, अब कोई जचता नहीं। टाइम तमामु घटि आहे। स्केल तव्हांजो मथे हुयो, ॾाढो सुठो हुयो, पर गानो ॾाढो ज़बरदस्त हो। जीअं तव्हां अचो 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 अचो। मीर हसन सूमरो साहब, छा था ॿुधायो? सिंधी गानो ॿुधायो, शाबाश। जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन, जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन, रहे सदा सिंधुअ जी बोली, मारूड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी लोली, मारूड़न जी मिठड़ी, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमड़ जा नारा 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 नारा। सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जिए, सिंध जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। गाने सां गॾु डांस बि हिन जी काउंट कबी। जी साईं अचो। जी भाई, नाम? मोहम्मद लतीफ़। मोहम्मद लतीफ़। हैदर भाई आप कैसे हैं? ठीक ठाक? मैं बिल्कुल ठीक हूँ। आपकी शो बहुत देखता हूँ मैं। थैंक यू मोहम्मद लतीफ़, बहुत अच्छा नाम है आपका। मौला मेरा भी घर होवे, उथे अलमा भी जाओवे, मौला मेरा भी घर होवे, उथे अलमा भी जाओवे, तेरे दरवाजे पे गलियां, तेरे दरवाजे पे गलियां, मंजा मारा जाओवे, मौला मेरा भी घर होवे, उथे अलमा भी जाओवे। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू। अञा असांजो इहो तो रहियल आहे। जल्दी जल्दी अचो, बापा जो नालो ॿुधायो ऐं जल्दी तव्हां, टाइम तमामु असां वटि घटि आहे। शाबाश। फाइज़ छा था ॿुधायो? जल्दी ॿुधायो जी। सहर का वक्त था, मासूम कलियां मुस्कुराती थी, हवाएं खैर मकदम के तराने गुनगुनाती थी,
अभी जिब्रील उतरे बीनत काबे की मिंबर से, ये इतने में सदाई अब्दुल्लाह के घर से। मुबारक हो शहे हर दो सरा तशरीफ ले आए, मुबारक हो मोहम्मद मुस्तफ़ा तशरीफ ले आए मौला। माशाल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। मलका मसाले असां सां तावन कयो आहे धरती मालामाल इन प्रोग्राम में। पाकिस्तान में पहली बार ऐसी रेसिपी मसालों में शामिल किया गया है, हिमालयन पिंक सॉलिड। मलका मसाला पाकिस्तान में अपनी नौयत का पहला ब्रांड है जिसने अपनी रेसिपी मसालों में आम नमक की बजाय 100% कुदरती और 3 बार साफ किया गया वाइटल हिमालयन पिंक सॉलिड शामिल किया है, क्योंकि मलका मसाले जायके के साथ साथ अपने कस्टमर्स की सेहत को भी अपनी अवली तरजीह देते हैं। हिनन जो मुकाबलो थी चुको है ऐं अवां ॿुधाईंदा त हिननि में कंहिं बेस्ट गायो आहे। इनके लिए आपकी तालियां क्या कहती हैं? दिल हो गया है तेरा दीवाना, अब कोई जचता नहीं। ऐं हिननि जे लाइ तव्हांजी ताड़ियूं। साईं जे लाइ तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि? जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा। ओके, जबरदस्त साईं। हिननि जे लाइ तव्हांजूं ताड़ियूं छा थियूं चवनि? आपने गाया नहीं है? आ जाओ भाई, इसको गाओ यार। नहीं गाओगे? इधर तो फिर क्यों आए हो मेरी जान? ये गा ही नहीं रहा। आजा आजा आजा, जल्दी आजा, आजा जल्दी जा, जल्दी जल्दी। कुछ इस तरह तेरी पलकें। इंडियन नहीं गाओ, इंडियन नहीं गाओ। असांजा वॾा झेड़ा आहिनि इंडिया सा। हमारा बड़ा गुस्सा है इंडिया के ऊपर। आतिफ असलम का गाना था, वो इंडियन मूवी में गाना आया है। आतिफ असलम का जरा मेरे हमराही सुनो, आओ चले चांद के पास। ओके, नहीं सुना रहे? शाबाश, आप आ जाए। इनके लिए आपकी तालियां क्या कहती हैं? अब थोड़ा कंफ्यूजन है यहां पे, आप आज तकलीफ माफ कीजिएगा। 2 बंदे हैं जिनका रिस्पॉन्स सेम आ रहा है, ठीक है? हिननि जे लाइ तव्हांजूं ताड़ियूं। और इनके लिए ज्यादा ताड़ियां हेॾे आहिनि। अच्छा, आपकी तालियां बताएंगी भाई, ऐसे नहीं करे। अब 1 सेकेंड पूछ रहा हूं, जल्दी जल्दी बताइएगा ताकि ये कंफ्यूजन दूर हो जाए। इनके लिए आपकी तालियां। और इनके लिए आपकी तालियां। तो भाई वीनस जो स्पेशल मोबाइल गिफ्ट असां इन्हें भाड़े वञे तो ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। ऐं लता ऐं नेल्सन जो ही गिफ्ट इन्हें 2 सेकेंड ॾियो, जल्दी जल्दी। टाइम तमाम घट है। सुभाणे सेम टाइम ते हैदर कादरी अवां सां गॾु हाज़िर थींदो, हिक ही आवाज़ में एनर्जेटिक धरती मालामाल। जोश खपे, जनून खपे, मौज खपे, ऐं मस्ती खपे। धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल, धरती मालामाल।